जी नाज़रीन, ख़बर अवां खे ॾेई रहिया हूं। मिठियाणी में नाज़रीन पुराणा जतोई में हादसो पेश आयो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया मिठियाणी खां। मिठियाणी में ॻोठु पुराणा जतोई में बाग़ ते सुतल चौकीदार मुबैना तौरु गोलियूं हणी क़तलु कयो वियो आहे। 35 वरियनि जे सॼण मशहूरीअ जो गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। संदसि घर में रोजड़ाड़ो मतल आहे। अवां खे अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं। मिठियाणी खां ॻोठु पुराणा जतोई में बाग़ ते सुतल चौकीदार खे मुबैना तौरु गोलियूं हणी क़तलु कयो वियो आहे। 35 वरियनि जे सॼण मशहूरीअ जो गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। संदसि घर में रोजड़ाड़ो मटिजी वियो आहे। जी नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया। मिठियाणी जे ॻोठु पुराणा जतोई में बाग़ ते सुतल चौकीदार खे मुबैना गोलियूं हणी क़तलु कयो वियो आहे। 35 वरियनि जे सॼण मशहूरी जो गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। संदसि घर में रोजड़ाड़ो मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। मिठियाणी जे ॻोठु पुराणा जतोई में बाग़ ते सुतल चौकीदार खे मुबैना तौरु गोलियूं हणी क़तलु कयो वियो आहे। 35 वरियनि जे सॼण मशहूरीअ जो गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। संदसि घर में रोजड़ाड़ो मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। मिठियाणी ॻोठु पुराणा जतोई में बाग़ ते सुतल चौकीदार खे मुबैना तौरु गोलियूं हणी क़तलु कयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। 35 वरियनि जे सॼण मशहूरी जो गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। संदसि लाश घर पहुचण ते घर में रोजड़ाड़ो मची वियो आहे।